लाड़ जो ही खूबसूरत खितो पंहिंजे फितरी जलवन ऐं तहज़ीबी तमंदनी तजलिन जे करे पंहिंजो मट पाण आहे। उन लाड़ जी सुञाणप जा हज़ारे मुनफ़त रंग आहिनि, जिन खे बयानु करण लाइ ज़िंदगी सां लाॻापियल समूरनि रुखनि ते पखीअ जी अख वारी नियार घुरिजे। लाड़ तारीख़ी क़दामत ऐं अहमियत वारो खितो आहे। लाड़ तारीख़ी माग मकाननि जी इहा हसीन ऐं ख़ूबसूरत ज़मीन आहे, जंहिंजे चइनी ॾिसनि खां तारीख़ी क़दामत रखंदड़ माग हर ईंदड़ वेंदड़ खे नज़र अचनि था। लाड़ खिते जी तारीख़ी अहमियत उन लाड़ जे माग मकाननि जी बेहत मां उन नज़र अचे थी जेका हर दौर जी अक्कासी कनि था। सिंध जे तबई भाङनि मां लाड़ बि हिकु शाहूकार, शानदार, सरसब्ज़, तारीख़ साज़ भाङे सां गॾोगॾु कारोबारी मर्कज़ ऐं बंदरनि दरियाहनि जो देश रहियो आहे। लाड़ जी मिट्टी में लाड़ जा केतिरा ई तारीख़ी माग मकान, तारीख़ी कोट किला ऐं तारीख़ी इलाइक़ा ऐं शहर मज़मून थियल आहिनि। लाड़ जी तारीख़ी ज़िलनि मां बदीन ज़िलो बि हिकु आहे, जंहिंजे चइनी कुंडनि खां तारीख़ी माग मकान मौजूदु आहिनि, जिते दरियाहनि, पतड़नि ऐं बंदरनि जी हिकु डिघी कतार आहे, जिन मां घणे भाङे तारीख़ी माग मकान ज़मीन दोज़ थी विया आहिनि। जेके बचा आहिनि उन्हनि जी बि मौजूदा हालत ख़स्ता आहे। अहिड़नि फिटल शहरनि में चाचकान परगिणे जो फिटल शहर या किलो बदीन ऐं थर जी सरहद वटि पुराण ऐं हाकड़े दरिया जे मेलाप वारे संगम वारे हंध ते मीरनि जी केटियूं मौजूदु आहिनि, जिते टालपुर दौर जे हाकम मीर ठारे जो किलो या कोट इंतहाई खस्ता हालत में मौजूदु आहे। 1783 में कलोड़नि जे दौर जी पुॼाणी थिए थी ऐं 1783 खां टालपुरनि जे दौर जी शुरूआत थिए थी, जंहिं दौर जी पुॼाणी 1842 में थिए थी। ॿिनि तारीख़ी दरियाहनि हाकड़े ऐं पुराण, जेके महराण दरिया बि सॾियो वियो आहे, जंहिंजे ॿिन्ही किनारनि ते हज़ारे इंसानी आबादी जा केतिरा ई तारीख़ी शहर मौजूदु हुआ। क़दीमी तारीख़ी मौजूदु दरियाहनि जे किनारनि ऐं वहकरनि जे किनारनि शहर ऐं ॻोठ अॾबा ऐं आबाद थींदा हुआ, ऐं उहे जिते बंदर ऐं पतण मौजूदु हुआ उहे हंध कारोबारी मर्कज़ हूंदा हुआ। बदीन ज़िले जे ख़तमु थींदड़ हद ऐं थरपारकर ज़िले जी शुरू थींदड़ हद वटि पुराण जे क़दीम वहकरे जे ॿिन्ही किनारनि भरिसां क़दीम तारीख़ी तहज़ीब तमंदन जो खितो रहियो आहे। वंगो शहर, मीरनि जूं केटियूं, वलहारी, बहार, काजर, मोहर, खाड़क, खाॾियारो ऐं वलासो वारे खिते जे हिकु अहमियत हुई, जिते तारीख़ी सिंधड़ी बंदर, अली बंदर मौजूदु हुआ, जेके कारोबारी मर्कज़ हुआ। हाकड़े ऐं पुराण दरिया जे भरिसां तारीख़ी वंगो पतण, ॼार पतण ऐं बाग पतण मशहूरु हुआ, जेके माण्हुनि जे अचण वञण जा घस ऐं कस हुआ। टालपुर दौर में हिन इलाइक़े में वंगे जा जाम रहंदा हुआ ऐं टालपुर दौर जे हाकम मीर ठारे जी हुकूमत हुई। हाकम मीर ठारे जी राशगाह पुराण जे ओभर कप ते कोट जी सूरत में मौजूदु हुई, जंहिंखे मीरनि जी केटियूं पिणु सॾियो वञे थो, जंहिंखे हिन इलाइक़े में मीरनि जी हुकूमत जो तख़्तगाह जो दर्जो मिलियल हो। पुराण वकरे भरिसां मीर ठारे जी जागीर हुई, जंहिंखे मीरनि जूं केटियूं सॾियूं वञे थो, जेका जागीर हज़ारनि एकड़नि ते फैलियल हुई। मीर ठारे जी जागीर जूं ज़मीनूं हिन वक़्तु पुराण वहकरे ते आबाद थींदियूं हुयूं। जॾहिं पुराण जो ओज हूंदो हो, कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर में इलाइक़ो सरसब्ज़ आबाद ऐं वापार जो मर्कज़, शानदार शाहूकार इलाइक़ो हो। 3 सदियूं अॻु माज़ी जी तारीख़ी क़दामत रखंदड़ हिन ख़ूबसूरत इलाइक़े ते नज़र विझंदासीं त अखियूं रत जा ॻोढ़ा वाइनि थियूं। पुराण जे ओलह कप ते कलोड़नि ऐं टालपुर दौर जा कुबा इंतहाई खस्ता हालत में मौजूदु आहिनि, जेके उन दौर जी ख़ुशहाली, तहज़ीब, तमंदन ऐं तारीख़ जी शानदार तरीक़े सां अक्कासी कनि था। उन ई तारीख़ी खिते वंगे जी सरज़मीन ते केतिरियूं ई तारीख़ी इमारतूं ज़मीन दोज़ थी चुकियूं आहिनि। मौजूदा कुबनि जी हालत ज़ाहिर आहे। अरकाली खाते जी नज़र अंदाज़ी, मक़ामी माण्हुनि जी बेवाजिबियन ऐं कुदरती आफ़तनि हिन तारीख़ी कुबनि जा बुनियाद खाई खोखला करे छॾिया आहिनि। पाकिस्तान जे वजूद अचण खां 2019 ताईं कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर जे कुबनि जी हिफ़ाज़त करे बचाइण जी कोशिश करण ते परे जी ॻाल्हि आहे, पर हिन तारीख़ी माग ते आर्कालिया जी क़दीमी आसार खाते पारां हिकु नज़र बि न विधी वई आहे। सिंध जे मालिकी जे दस्तावेज़ी हैसियत रखंदड़ उहे तारीख़ी माग ज़मीन दोज़ थियण जो वेझो आहिनि। हीरा मोती ऐं सोन जी दौलत हथ करण लाइ मक़ामी माण्हुनि तारीख़ी हैसियत रखंदड़ कुबनि ऐं मागनि खे खोटे खॾूं करे संदसि बुनियाद कमज़ोर करे छॾिया आहिनि। कलोड़नि ऐं टालपुर दौर जे ख़ूबसूरत ठहियल कुबा उन दौर जे फ़न तमीरात खे ज़ाहिर कनि था। 3 सदियूं गुज़रण जे बावजूदु संदन ख़ूबसूरती वारी निखार में का कमी न आई आहे। ज़माने जी बेवाजिबियुनि खेनि ढाहण में का बि कसर न छॾी आहे। हिन सॼे तारीख़ी खिते जो को बि अभ्यास ऐं तहक़ीक़ सरकारी सतह ते न थी आहे। नई क़दीम आसारनि वारी लिस्ट में कलोड़नि जे दौर जे हिन कुबे ऐं मालकाणी मीरनि जे तख़्तगाह जो नालो ई शामिल न कयो वियो आहे। तारीख़ी क़दीम वहकरे पुराण जे ओभर वारी कंध ते टालपुर दौर जे माड़काणी मीरनि जी तख़्तगाह
मीरनि जे केटियुनि वारो कोट ज़मीन दोस्त थियल आहे, जंहिंखे अॾु ई ॼा कलराठी मिटी खाई चट करे छॾियो आहे। बदीन जे शादीलार शहर खां 2 किलोमीटर ओभर ॾखण तरफ़ पुराण वहकरे जे वरवकड़नि में टालपुर दौर जे लाड़ वारे हुक्मरान मीर ठारे जी कोट जा आसार 10 खां 15 एकड़ जे वॾी एराज़ी ते टिड़ियल पखिड़ियल खंडरात वारी हालत में मौजूद आहिनि। लाड़ में केटियुनि जो कोट मारणकाणी मीरनि जो पहिरियों तख्तगाह सॼो वेंदो हो, जेको क़दीम वंगो शहर भरिसां अॾियल हो। टालपुर दौर जे तारीख़ी मक़ाम केटियुनि वारे कोट हिन वक़्तु ॼारियुनि जे वणनि जे ॿेले हेठां ज़मीन दोस्त थियल आहे, जिते पुराण वहकरे जे कंधीअ ते चओ तरफ़ ॼारियुनि जो झंग ई झंग नज़र अचे थो। उन्हनि ॼारियुनि जे वणनि हेठां टालपुर दौर हुकूमत जो तख्तगाह मीरनि जी केटियुनि जो कोट लॻभॻि 15 एकड़नि ते दफ़न थियल आहे। हिन कोट में मीर ठारे जी राशगाह समेत हुकूमती कारवहिंवार हलाईंदड़ माण्हुनि जा 4 बंगला, हिकु मस्जिद, किले जी हिफ़ाज़त कंदड़ मुहाफ़िज़त जूं राशगाहूं हुयूं ऐं कोट अंदरि हिकु वसी मैदान समेत कोट जे चइनी कुंडनि खां ऊचा मोर्चा ठहियल हुआ, जेके हिन वक़्तु मिटीअ जे दड़नि सड़ियल सिरनि जे ढेर जी सूरत में नज़र अचनि था। कोट जे अंदरे पासां हर कुंड ते केतिरनि ई कोठियुनि जा बुनियाद जा निशान खंडरात वारी शिकल में नज़र अचनि था। टालपुरनि जो ही समूरो मीरनि जी केटियुनि वारो कोट सिम ऐं कलर जे वर चढ़ी वियो। हिन जी सार संभाल ऐं तहक़ीक़ न कई वई त हिन तारीख़ी माग जो नक्शो धरतीअ तां मिटिजी मैसार जी ख़तम थी वेंदो। मीरनि जे केटियुनि वारो तारीख़ी कोट कुदरती आफ़तनि, बहर ऐं मौसमनि समेत सरकारी सरपरस्ती ऐं समाजी इल्मदोस्त माण्हुनि जे नज़रअंदाज करण वारी रवैये सबबि ज़मीन दोस्त थी वियो आहे। समूरे कोट में सिर्फ़ हिकु सिरनि सां ठहियल वाए वञी बती आहे, जेका पुण ख़स्ता हालत में मौजूद आहे, जेका 100 फुटनि खां ऊनी ऐं 30 फुटनि ताईं वेकरी नज़र अचे थी। जेका वाए हिन वक़्तु माणकाणी मीरनि जे कोट में रहंदड़ सवे माण्हुनि जे पीअण जे पाणी जो हिकु अहम ज़रियो हुई। मीरनि जी हुक्मरानी ख़तम थियण ऐं किलो वीरान थियण बैदि केतिरा ई साल मक़ामी माण्हुनि उन वाए मां पीअण जो पाणी इस्तेमालु कंदा रहिया हुआ। हाणे इहा वाए जेका मीरनि जे किले जी आख़िरी निशानी बि आख़िरी पसान में आहे। मीरनि जो कोट वारे मैदान ते विख विख ते कोट जे बुनियादनि जा निशान, सड़ियल सिरूं, ठिकरियूं, थाऊं नज़र अचनि था। जेकॾहिं मीरनि जे कोट वारे किले खे न बचायो वियो त इहा सिंध जी तहज़ीब ऐं तारीख़ मिटी में दफ़न थी वेंदी। मीरनि जे केटियुनि वारे कोट खां उतर तरफ़ 2 किलोमीटर ते माणकाणी मीरनि जो हिकु तारीख़ी क़ब्रस्तान अहमद शाह नाले क़ब्रस्तान ख़स्ता हालत में मौजूद आहे, जिते मीरनि जो सपह सालार अहमद शाह समेत मीर ठारे जी हुक्मरानी में शामिल मीरनि ऐं संदसि फ़ौज में शामिल माण्हुनि जूं क़बरूं मौजूद आहिनि। हिन क़ब्रस्तान में 4 चौकुंडियूं ख़स्ता हालत में मौजूद आहिनि, जेके 1999 वारे तूफ़ान, 2002 जे ज़िलज़िले ऐं 2011 वारी महाॿोॾ में ढही पट पइजी विया आहिनि। चौकुंडियुनि में लॻल पत्थरनि ते चिटसाली फ़नूनियत जो आला मिसाल आहे। सॼे तारीख़ी क़ब्रस्तान में पत्थर टिड़ियल पखिड़ियल नज़र अचनि था। क़ब्रस्तान में टुटल फुटल चौकुंडियुनि जे पत्थरनि ते कुझु इबारतूं बि लिखियल आहिनि, जिन ते सन 1248 हिजरी, 1250 हिजरी वारा सन लिखियल आहिनि। हिकिड़ी चौकुंडी ते मीर वलीद, मीर कबीर ऐं अहमद शाह जा नाला ऐं वफ़ात वारी तारीख़ूं उकरियल आहिनि। बेरहम मौसमनि, सिविल सोसाइटी ऐं हुक्मरानी बेवाजिबनि ॿिन्ही मागनि मीरनि जे केटियुनि वारे कोट ऐं तारीख़ी क़ब्रस्तान अहमद शाह जा हाल हीणा करे छॾिया आहिनि। हिन सॼे तारीख़ी खिते जी तहक़ीक़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे। तारीख़ी खिते में मौजूद तारीख़ी कोट किलनि खे न बचायो वियो त लाड़ में मौजूद क़दीमी तारीख़, तहज़ीब मिटिजी मैसार जी ख़तम थी वेंदी, जेका तारीख़ सिंध सां वॾी नाइंसाफ़ी थींदी।